सिन अहम ख़बर सां वॾे वज़ीर मुराद अली शाह सां UNFPA जे नुमाइंदा डॉक्टर लुई शाबीना जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो, PND चेयरमैन नजम शाह ॿिया शरीक हुआ। मुलाक़ात में ख़ानदानी मनसूबाबंदी, माउ ऐं ॿार जी सिहत ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। ख़ानदानी मनसूबाबंदी ते पॉपुलेशन खातो कम करे रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे, सिहत खातो माउ ऐं ॿार जी सिहत जो धार प्रोग्राम हलाए रहियो आहे। पॉपुलेशन टास्क फोर्स ते जल्द इजलास घुरायो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अहिड़ो चवणु आहे, सिंध हुकूमत इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन पॉपुलेशन एंड डेवलपमेंट एजेंडा ते बि कम करे रही आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां UNFPA जे नुमाइंदा डॉक्टर लुई शाबीना जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो, PND चेयरमैन नजम शाह ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। मुलाक़ात में ख़ानदानी मनसूबाबंदी, माउ ऐं ॿार जी सिहत ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। ख़ानदानी मनसूबाबंदी ते पॉपुलेशन खातो कम करे रहियो आहे। सिहत खातो माउ ऐं ॿार जी सिहत जो धार प्रोग्राम हलाए रहियो आहे। इहो चवणु आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो।